ब्रेकिंग न्यूज़ है कराची खां वासा शेयर कंदासीं। आसिफ अली ज़रदारी ते तनक़ीद करे बैरिस्टर गोहर पंहिंजो कद वधाइण चाहे तो इहो चवण आहे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण बैरिस्टर गोहर जे बयान ते रद्दअमल ज़ाहिर कयो आहे। सूबाई वज़ीर जो चवण आहे त IMF खे ख़त लिखी इमदाद बंदि कराइण जी कोशिश कंदड़ जी तनक़ीद खिल जोगी आहे। शर्जील इनाम मेमण जो चवण आहे त आसिफ अली ज़रदारी जमहूरियत जी हौसला अफ़ज़ाई कंदड़ उहिञाण आहे। सदर आसिफ ज़रदारी 18 तरमीम ज़रिए सूबनि खे हक़ ॾेई वफ़ाक़ खे मज़बूत कयो। अवासा ख़बर शेयर कंदासीं। हिकु भेरो ॿीहर सूबाई वज़ीर जो वधीक चवण आहे त IMF खे ख़त लिखी इमदाद बंदि कराइण जी कोशिश कंदड़ जी तनक़ीद खिल जोगी आहे। आसिफ अली ज़रदारी जमहूरियत जी हौसला अफ़ज़ाई कंदड़ न्याण आहे। अवासा ख़बर शेयर कंदासीं। सूबाई वज़ीर जो वधीक चवण आहे त सदर आसिफ अली ज़रदारी 18 तरमीम ज़रिए सूबनि खे हक़ ॾेई वफ़ाक़ खे मज़बूत कयो।